अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहु जिया नालो वडो अल्लाहु जिया नालो वडो तियमू वडो आसरो खालिक तुझे खांद जो परियों पांद न को हाणे नालो रब संदो रहियो आहे रूह में किया विसारिया सू मेरा तन पमारन पचार जड़ जनी जी जान में लगी रिय लोहार मेखू मोहब्बत संदियूं हींअड़े मंझे हजार पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम प्यारी जमायत सगोरी ही खुशकिस्मत घड़ियूं हन जेके अल्लाह जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रज़ा में गुज़री रहियूं हन। वक्त गुज़रियो गुज़रे तो गुज़री वींदो
मासूम बार भी वेठा हन, नौजवान भी वेठा हन, बुजुर्ग चिटड़न डाढ़न वारा भी वेठा हन। अल्लाह साईं असां जी हयाती के 3 हिस्सन में विरायो आ। एक हिस्सो आ बचपन, बाराणी उम्र, मासूम। बियो हिस्सो आ जवानी, ऐं टियों आखिरी हिस्सो आ इंसान जॾहिं पीरसन थींदो, कुराड़ो थींदो, ज़ईफुल उम्र थींदो, पोइ होरिया होरा उज़वा ढिला थींदा, जिस्म जी खल लड़की पवंदी, जोबन सलामत न रहंदो, पोइ झूनो थे जहाज, सट न झले सिड़ जी। सब मामला हिक पारा थी विया त मुसलमान बा वक्त गुज़री वियो आ। जेके नौजवान हो बचपन छॾे आयो, जेके अवां बुज़ुर्ग आयो त जवानी खां हथ धोण जे क़रीब आयो, उहे घड़ियूं जेके गुज़री वयूं, पर हिन वक्त जेके असां हींअर वेठा हूं, ही जेके घड़ियूं तुजूं मुजूं गुज़रन थियूं, ये खुश नसीब घड़ियूं हन जो अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे नबी जे ज़िक्र ऐं रज़ा में गुज़री रहियूं आहिनि। पोइ जेका हीअ हिकड़ी घड़ी आ, यक ज़माना सोहबत बा औलिया, 72 सद साल तात बेरिया। अल्लाह जे बारे फरमायो त कहे नेकन सालिहन बानन जे कचहरी में वेही कुरान ऐं सुन्नत जो बरकतूं वनी हासिल कयो। वो हिकड़ी घड़ी, यक ज़माना, हिक घड़ी सिर्फ उन में तमा वेहंदव, चेतो 72 सद साल तात बेरिया। 100 साल जे इबादत करण खां हीअ हिकड़ी घड़ी वधीक अफजल ऐं आला आहे। त अज तवा स्पीकर जे आवाज के बुधो था, लाउड स्पीकर मस्जिद का बाहर बुधजे पियो, त उन्हने भाइरन के बिमू जी गुजारिश अदा, जेकॾहिं स्पीकर जो आवाज तवा ताई पहुचे तो त हिन इश्तिहार के न ॾिसजो त हिन में छा लिखियल आ, बस इएं ॾिसो त लाउड असां के छा पियो चवे, इतां असां के पैगाम कहिड़ो थो मिले। मां अवां के गुजारिश तो क्या त अज तो जे हट दुकान खोलण जो ॾींहुं न हो, अज तव्हां जे बनने में बाठन कटण ढकन मेहन सां घुमण जो ॾींहुं न हो। इहे वक्त जूं घड़ियूं त गुज़री वयूं। अजो को ॾींहुं मुझे महबूब रहमतल लिल आलमीन हुजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे नाए कर, वो अचो हिन कुंड में वेहो ऐं पोइ ॾिस त तो जे घर में बरकतूं कीअं थियूं अचनि पयूं। उजड़ी विया हूं, बिगड़ी विया हूं, हर जी परेशान नजर पियो अचे। जंहिंखां पुछ पंहिंजा दर्द, पंहिंजा सूर, को माइटन जे लाइ, को दोस्तन जे लाइ, को पुटन जे लाइ, को अबे अम्मा, सब को हिन दुनिया जे अंदर एक दुखे मोड़ ते बीजी वियो आ। असां जे लाइ बच्चो ई छोटकारे जो दग इहो ई त आहे। ई कचहरियूं ई त असां जे वास्ते बाक़ी आहिनि, जंहिंमां दुनिया जो सामान बि मिलंदो आ, कब्र जो सामान बि मिलंदो आ, त क़यामत जे ॾींहुं मुरकण जो मौक़ो नसीब थींदो। हे सिर्फ़ दुनिया जा मामला न समझंदो कर, निमाइशूं न हूंदियूं हन, बल्कि हिननि कचहरनि में जॾहिं हथ खणी दुआ घुरबी आ त बिगड़ियल कम बि बणिजी पवंदा हन। नथन वारा कम सजो साल सिकंदो रहो, पर इन कचहरी में वेहंदे असां के उम्मीद आ त खाली हथे केर बि वापस न वेंदो आ। त इंशाअल्लाह इन बा बरकत महफिल जूं जेकी रहमतूं, बरकतूं, सआदतूं अवां भावर नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। थोरा मथोरा मूते मारू अड़ंजा, थोरा मथोरा मूते मारू अड़ंजा, थर में वारी थोड़ी तिनी खां भी घणेरा, भलायूं ऐं भेरा घणी घणी दियस केतरा। मुर्शिद करीम साईं रबन अली शाह जिलानी दरगाह आलिया लोहे साहिबान घोटकी, साईं मुर्शिद करीम साईं उस्मान शाह जिलानी दरगाह आलिया लोहे साहिबान घोटकी, मुर्शिद करीम साईं फैज मोहम्मद शाह जिलानी लोहे साहिबान घोटकी। साईं जन के असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊंदा, लख करम करोड़े कुर्ब साईं जन जा, जो पंहिंजा कदम मुबारक भरे असां जे प्रोग्राम में मान बख्शो। सुभान अल्लाह। दोस्तों, अवां सां गुफ्तगू कुरान सुन्नत जे रोशनी में जारी हुयो, लेकिन इन गुफ्तगू जे दौरान इन बाबरकत महफिल जी सूह ऐं सिंगार आका हुजूर अलैहि सलातो वसलाम जा बचड़ा
आले रसूल रौनक फज़ोर थिया आहिनि संदन जो दुआऊं ऐं ज़ियारत बि अॼु जे बाबरकत हिन प्रोग्राम जो हिस्सो आहे। इंशाअल्लाह बकाया कुछ मिनट अवां जे ख़िदमत में मूंखे ग़ुलामी ॾियणी आहे। बाद में इंशाअल्लाह साईं जन असांखे दुआऊं कंदा। हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह जो सहाबी समूरो थी गुज़रियो आहे, पर उम्र दराज पोड़ो हो। उन वक्त में बहराड़ीअ जा कुछ उहे मुसलमान जिन ज़ाहिरी तरह मुझे आका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो मुबारक न ॾिठो। हालांकि क़यामत ताईं सब ज़मानो हुजूर जो आहे। असांजो नबी हयातुन नबी आहे, असांजो नबी मेहरबान नबी आहे, असांजो नबी ख़त्मे नबूवत जो ताज पाए आया। अज बि ज़मानो हुजूर जो आहे, पर जेको ज़ाहिरी तरह पंहिंजे जमायत सां तशरीफ़ फरमा हा, जन उहो ज़मानो न ॾिठो उहे सिकंदा हा त अहिड़ो को शख्स असां सां मिले जेको रूबरू अल्लाह जे महबूब सां गॾु वेहण वारो। उन खां पिरीअ जूं ॻाल्हियूं पुछूं। हाणे असां अल्लाह जे महबूब जो ज़िक्र करण आया हूं, ॻाल्हियूं करण आया हूं। इन्हनि ॻाल्हियुनि खे चइबो आहे इबादत, इन्हनि यादनि खे चइबो आहे इबादत। इबादत जा वॾे खां वॾा जेके ॿ हक़, हिकिड़ो आहे निमाज़, ॿियो आहे हज। हाणे हज ऐं निमाज़ खे समझो त हे कचहरियूं तव्हांखे समझ में ईंदियूं। निमाज़ छा आहे ऐं हज छा आहे? जेकॾहिं हज जे रुकननि खे ॾिसूं था त हज यादिन जो नालो आहे। जेकॾहिं निमाज़ खे ॾिसूं था त निमाज़ हिकिड़ी गॾिजाणी आहे, निमाज़ हिकिड़ी कचहरी आहे, निमाज़ हिकिड़ो ताल्लुक़ आहे। कहिड़ो ताल्लुक़? बंदे जो पंहिंजे ख़ुदा सां गुफ्तगू आहे, बंदे जो पंहिंजे अल्लाह सां हिकिड़ो सिलसिलो जुड़ी पवंदो आहे। जॾहिं निमाज़ मुकम्मल थींदी आहे त बंदो पंहिंजे करीम रब जे आॾो वेही ऐं चवंदो आहे अत्तहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ये नमाज आहे। हाणे इन्हनि लफ़्ज़नि ते तव्हां गौर कयो, फिक्र कयो त बंदो छा थो चवे, ख़ुदा छा थो चवे। निमाज़ जे दौरान गुफ्तगू आहे। बंदो पंहिंजे करीम रब जे बंदगी में वेठो आहे ऐं अल्लाह जो ज़िक्र हमद पढ़े थो वेठो, पर इहा हिकिड़ी कचहरी आहे, इहो हिकिड़ो गुफ्तगू आहे। त अॼु असां उन सिलसिले सां जुड़ी पिया हूं। पोइ कंदे पचार पिरीअ जी अचे जन आराम, जेके हिननि ॻाल्हियुनि में ख़ुशि आहिनि, कंदे पचार पिरीअ जी अचे जन आराम। छो त इंसान सभु बराबर त कोन्हनि के, माण्हू सभु हिकु जहिड़ा न आहिनि। हिन धरतीअ जे मथां सभिनि जे पैदा करण वारो अल्लाह आहे, अर्श फर्श जो मालिक अल्लाह आहे, खालिक रब करीम आहे। लेकिन बंदा सभु बराबर न आहिनि, इंसान सभु हिकु जहिड़ा न आहिनि। हिकिड़ा त उहे इंसान आहिनि जंहिंजे हक़ में क़ुरान थो चए उलाइका हुम खैरुल बरिया, भले खां भला। ऐं हिकिड़ा उहे इंसान आहिनि जंहिंजे हक़ में क़ुरान करीम थो चए उलाइका हुम शर्रुल बरिया, बुरे खां बुरा, बदतर खां बदतर इंसान आहिनि। पोइ जेके नेक सालिह बाना त उन्हनि जी रहाइश, उन्हनि जो घर बि इज़त वारो आहे। त रब करीम जी ज़ात पाक असांखे हुकुम ॾिनो त इंसान जेका मुंहिंजी बंदगी इबादत जो तूं हक़ अदा करे रहियो आहे, उहा इबादत हज जे सूरत में कंदे त यादूं मल्हाइणियूं पवंदई, निमाज़ जे सूरत में कंदे त मूंसां गॾिजाणी कचहरी करणी पवंदई, हिकिड़ो सिलसिलो जुड़ी पवंदो आहे। त पोइ कंदे पचार पिरीअ जी अचे जन आराम। जेके हिननि ॻाल्हियुनि में ख़ुशि आहिनि सभु बराबर त न आहिनि। हिकिड़नि हा कई, हिकिड़नि न कई। हिकिड़ा ख़ुशि थिया आया, हिकिड़नि आया त न अचण बि नथा ॾियनि, भितियूं कढियूं बीठा आहिनि। माण्हू सभु न सोणा, पखी सभु न हंजो, कह कह माण्हू मंझ अचे बूए बहार जी। त मुंहिंजा भाउ हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जो सहाबी हो, उम्र वॾी ही। पोइ पाड़े वारनि खे ख़बर ही त इहो ई जवान आहे जेको अल्लाह जे महबूब सां जिंदगी पूरी गॾु रहियो आहे। अचो त पिरीअ जे प्यार जूं ॻाल्हियूं उन्हीअ खां पुछींदा।
वो खलक गड थींदी ही कंदे पचार पिरिय जी अचे जन आराम दुनिया तिन लय दाम पुछन मौसम मौत जी त अचो इन कचहरी सां जुड़ी पिया हो बकाया कुछ बाकी घड़ियों हासिल कयूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मोहब्बत सा गरजी पो मोसा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु ताला अन्हु हिक हंध ते वेहंदो आ ॻोठ जा पाड़ेसरी जमात नंढा वॾा गॾु थींदा हुआ ओ ज़ैद साईं असांखे पिरीअ जे ज़माने जूं ॻाल्हियूं ॿुधा हुजूर जॾहिं घर खां मस्जिद शरीफ ॾे ईंदा हा त कीअं ईंदा हा जॾहिं मिंबर पाक ते वेहंदा हा उहो वेहण जो अंदाज़ असांखे ॿुधाए जॾहिं अल्लाह जा हबीब जमात सां गॾु सफ़र ते निकिरंदा हा उहो सफ़र जो अंदाज़ असांखे ॿुधाए जॾहिं रमज़ान जे महीने में अफ़्तारी थींदी हुई जॾहिं रोज़ो खुलंदो हो त जमात कीअं वेहंदी हुई असांजा महबूब नबी सरदार रोज़े जी अफ़्तारी कीअं कंदा हा ओ चाचा ज़ैद असांखे ॿुधाए त मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन जॾहिं आज़ान मिलंदी ही त उन वक़्त संदन जी कैफियत कीअं हूंदी ही पंहिंजे खानदान सां कीअं हूंदा हा पर जॾहिं बादशाह मिलण ईंदा हा त अल्लाह जा हबीब उन्हनि सां कीअं मिलंदा हा पर जॾहिं गरीब मिस्कीन ईंदा हा उन्हनि सां कीअं मिलंदा पिरीअ जे दर ते त दुनिया ठरंदी ही पंहिंजा बि ईंदा हा परावा बि ईंदा हा धारिया बि ईंदा हा अमीर नवाब सरदार बि ईंदा हा त महबूब वटि गरीब मिस्कीन बेसहारा बि ईंदा हा रहमतल लिल आलमीन जी ज़ात पाक जे दरबार में जेको बि सिलसिलो जुड़ंदो हो हज़रत ज़ैद बिन अरकम जमायत खे ॿुधाईंदो हो पोइ मामूल मुताबिक़ हिकिड़े ॾींहुं खट ते वेठो आहे जमायत चौधारी वेठी सभु ॿुधनि पिया वेठा बुधंदे बुधंदे बुधाईंदे बुधाईंदे गालियूं हलन पयूं उन्हनि गालियुनि हलंदे हलंदे हजरत ज़ैद बिन अरकम जे जिस्मन में ॾकणी पैदा थी ॾकी 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 खट तो हेठ किरी पियो हालांकि वॾी उम्र जे करे संदत जे अखियुनि मुबारकनि जी नज़र पे हली वई ही छो त हे दुनिया जो दुस्तूर आ मलकल मौत इज़राइल खे असांजे सोने नबी सरदार हुक्म ॾिनो इज़राइल जी मुंहिंजा साईं हे मुझे उम्मत जो रूह कब्ज़ करण ओचितो थो अची इए छो ईंदो ही मुझे गुलामन के दसे इतलाउ कर फोन कंदो कर कॉल कंदो करे त साईं गाढ़ को गुजरिया हूं चीचड़े पचण वारा यारी करे होशियार थी मां अचाए तो दसी को न थो ये ओचितो छो ईंदो ही त मलकल मौत चयो राणा मां पे 3 दफा कॉल टे फोन कंदो हां 3 दफा इतलाउ ॾींदो हां होशियारी कराने वेझो पहुतो हाय पनो क्रास करे आयो आ चीचड़ो पंध को नहीं तैयारी कर वो मलकल मौत इज़राइल ॿुधाए तो 3 पैगाम ॾई पोइ उन जो रूह कब्ज़ कंदो हां हुजूर फरमायो त कहिड़ा तुंहिंजा 3 पैगाम आहिनि अर्ज़ो करे मुंहिंजा राणा हर इंसान जे लाइ हर बीमारी नंढी वॾी मौत जो पैगाम आहे बीमारी जहिड़ी हुजे नंढी चाहे वॾी इहो मौत जो पैगाम आहे मौत जो बहानो आहे ॿिए नंबर ते मलकल मौत अर्ज़ो करे मुंहिंजा महबूब मिठा उम्र जे लिहाज़ खां इंसान जे ॾाढ़ीअ में अछो वार पवणु अच्छो वार थियुसि इहो मौत जो न्यापो थस पैगाम थस तैयारी कर ऐं 3 नंबर ते उम्र जे लिहाज़ खां उम्र जे लेवल ते अखियुनि जी नज़र जो कमज़ोर थी वञणो हे बि मौत जो पैगाम आहे त मुंहिंजा भाउ जॾहिं इंसान जा उज़वा ढिला थींदा त आहिस्ता आहिस्ता रंग में तब्दीली थींदी जिस्म में तब्दीली थींदी खून में तगय्युर पैदा थींदो हड्डा कमज़ोर उज़वा ढिला थींदा इन मोड़ ते इंसान बीह
हंदो त हज़रत ज़ैद बिन अरकम कुरानो पीर सन थी वियो अखिन जी नज़र पे हली वही 100 साल का उम्र मुबारक बधीक किरासा पो उहा जमात वेठी ही गुलाम वेठा वेठे 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 अल्लाह अकबर गालियूं बुधाए थो बुधाईंदे बुधाईंदे ओचतो उन जे जिस्म में हिकड़ी डकणी पैदा थी डकी 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 पंहिंजे खट तां कुर्सी तां मिंबर तां जमात परेशान थी ओ ज़ैद से तोखे छा थी वियो ऐ ज़ैद बिन अरकम छा गाल हा जेतो मुखे उथारियो त बुधाया उथी खट ते वेही चवे तो अदा हीयर हीयर हाणे हाणे इन्नी अजदुल रिह रसूलुल्लाह मुखे हिन कचहरी मां अल्लाह जे सोने हबीब जे पसीने मुबारक जी खुशबू थी अचे इन कचहरी में हुजूर जे पसीने मुबारक जी खुशबू थी अचे पई इसलिए आहे तवज्जो मोजो पंध कई बे पासे हो पर हलंदे हलंदे जो ओच तो चीचड़े आऊं तहां जे गाढ़ के जे विच में जाते पत्थर घणा हन हाने इते जो टायर जी हवा निकरे समझो त गंढी दुस केरो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या चाहे कि तो हियर हियर मोजे कचहरिया मा इन्नी अजदुल रिह रसूलुल्लाह हुजूर जे पसीने पाक जी खुशबू थी अची केर बाहरों आयो आसा जे कचहरिया में को मेहमान आयो छा का अजीम शख्सियत आई छा जे जे लाए हे मुखे तब्दीली पैदा थी वई केर भी कोन आयो पांजा पान में वेठा हूं बाहरों को आयो ही कोने जे तो इए ना है कुछ न कुछ जरूर थियो आ को त बाहरों मेहमान आयो हर मेहमान जी पंजी पंजी रब करीम इज्जत कया को त आयो आज जे करे तव्हां न डिठो पर मुंह न के महसूस कयो तमे हजरत ज़ैद बिन अरकम के चमन था से केर भी कोन आयो जे तो आयो जरूर आ से बियो कोने पर बार ही नंडड़ा रांद खेडंदे खेडंदे हेडे भी विया वरी हेडे भी ट्रपी विया जे तो उनन बारन के मूडे वठी चो बारन में हुजे जेकी मुखे तलाश आ वे नंढड़ा बार वठी आया जे आडो बीठा से हे बार आया हा त चेतो उनने बारन के मुंह वट पेश कयो हिक हिक बार के पंजे भर में करे चेतो पुत्र अल्लाह तो के खुश कंदो मुखे खुशबू अन्या का बी थी अचे तू उठो वरी बियो बार आयो टियो आयो चेतो पुत्र मुखे खुशबू अन्या का बी पई अचे तू उठो ता तो उनने बारन जे विच में मुझे महबूब रहमत लिल आलमीन जो पाक बचड़ो सैयद आले रसूल हजरत इमाम जाफर सादिक रदियल्लाहु ताला अन्हु जी जात पाक नडड़न बारन सा कड खेडे थो पियो जने अग्यो गुजरियो आ भाकुर पाए हज में करे चेतो पुत्र तू रसूलुल्लाह जो खानदान हुजूर जी आल सा ताल्लुका अज तुझे पाक जिस्म मजा मुखे जन्नत जी खुशबू थी अचे तुझे पाक जिस्म मजा मुखे रसूलुल्लाह जे पसीने पाक जी खुशबू थी अचे तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ने नूर तेरा सबो घराना नूर का सबो घराना नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ने नूर तेरा अदाजे के बाहर वेठा हो थोड़ी टेक दियो पर निंद्र न कजो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तमू अर्द पे कयुम त हिन धरती जे मथा वक्त गुजरी वियो, वक्त गुजरी विंदो, वक्त गुजरे थो पियो, पर अज जूं घड़ियों बरकत वारियूं इज्जत वारियूं जेके अल्लाह जे बैत मस्जिद में अल्लाह जे घर में कुरान सुन्नत जे पढ़ण ॿुधण में गुजरन थियूं पयूं, पो हिनन कचहरन तो कुर्बान वञा। मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जो फरमान मुबारक आ, जदे मुझे पाक दीन इस्लाम जो बरकतूं जिते गड थींदियूं हन, उते जेको मुसलमान पंहिंजे घर ओताक ऑफिस हट दुकान बनी जमीन खां उथी ईंदो आ, उते पो पहुचंदो उन जो खातो अग में खुलंदो आ। अमा मस्जिद ते पो आया हो, तव्हांजी रजिस्टर में एंट्री अग में थी वई आ, हाजिरी लगी वई आ, अमा प्रेजेंट थी चुका हो, त पो हिनन कचहरन जो कदर कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिते कुरान पढ़बो आ, जिते कुरान करीम जी तिलावत थींदी आ, अल्लाह जा हबीब हिकड़े दिहाड़े मस्जिद हराम का काबतुल्लाह का कुछ बाहर निकरी मक्के पाक जे जबलन पहाड़न बिन जबलन जे विच में भी कुछ नंढड़ा पंहिंजा गुलाम बि गॾ हा, उते भी कुरान करीम जी तिलावत था कन। ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख्शा। ये लफ्ज़ मुबारक रहमत वारे हबीब जबलन पहाड़न जे विच में पढ़ा, न उते गोठ हो, न जमायत ही, न खल्क ही, न मिंबर हो, न मस्जिद ही, न तडो हो, न खट ही, न गिल्म हो, न गालीचो हो, न सोलर हो, न पखो हो, न बल्ब हो, न बत्ती ही, अल्लाह जो हबीब जबलन में कुरान थो पढ़े। असांखे त कुरान पढ़ण खां ॿुधण जे लाइ हिते पो पहुता हूं, बत्तियूं अॻ में, पखा अॻ में, गिल्म लगा, गालीचा लगा, मिंबर लगा, कुर्सियूं लॻियूं, पर कुर्बान हबीब जे कुरान करीम जे पढ़ण ता पाण जबलन जे विच में बीठा हा, कुरान करीम पढ़न था पिया, उन कुरान पाक जे पढ़ण ता कुर्बान। ऐं हालांकि हुजूर पंहिंजी पूरी जिंदगी मुबारक में कुरान करीम पढ़ी ॿुधाईंदा हा, ऐं असहाब बि कुरान पढ़ंदा हा। हिकड़े मौके में अल्लाह जा महबूब मस्जिद नबवी खां पंहिंजे हवेली पाक ॾे वञनि पिया, हिकिड़ो सहाबी सगोरो घर में कुरान पियो पढ़े, महबूब फजर जे आज़ान ताईं घिटीअ में बीही ॿुधंदा अॻिते न वधिया। कुरान पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं सुबुह जो टाइम थियो, मदीने जा साईं उनखे पाण ॾे घुराईंदा, अब्बा तो जेका राति कुरान जी तिलावत पे कई, तो जे घर में अल्लाह जा मलाइक बि लही आया। साईं तव्हां किथे? पाण फरमा मां तो जे दर जे ॿाहिरां बीठो हुयमि, सॼी राति तो तिलावत कई, मां सॼी राति बीही तो जो कुरान करीम ॿुधो आ। त अल्लाह जा हबीब कुरान करीम पढ़ंदा बि हा, ॿुधंदा बि हा। या सुन्नत रसूल जो हिकिड़ो हिस्सो आ त महबूब जबलन में कुरान पढ़नि पिया, ऐं अल्लाह अकबर उनी तिलावत तां कुर्बान। पर हुजूर जे बच्चन जो मिसाल वठो, रसूलुल्लाह जी न्याणी अम्मा खातून जन्नत हिक रात ते यो इरादो कयो त अॼु हिक रात में 2 खत्म कुरान जा पढ़ा। हिक रात में घणा खत्म जी आयो? हाणे तव्हां पंहिंजे दिल को पुछो, मूंखे न ॾसजो, हाणे तव्हां को सवाल आहे पर जवाब पाण खे ॾेई छॾियो। महीने में घणा खत्म कुरान जा पढ़ा? जी से चुप करे ज़बान न खोलजो, मूंखे न ॾियो जवाब, पर तव्हां पंहिंजो पाण खे जवाब ॾियो त हक़ केतिरो आ। अल्लाह वारनि जी ज़िंदगी मुबारक पढ़ो, मुंहिंजे सुहिणे नबी जे प्यार जे ॻाल्हियुनि जे तरफ़ जुड़ी पियो आ। अम्मा खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा इरादो फरमायो त अॼु हिक राति में 2 खत्म कुरान पाक जा पढ़ा। हालांकि जीजल अमर हिकु खत्म ॾींहं जो पढ़ंदी ही, हिकु राति जो रोज जो मामूल हो, पर अज सिक लगी त अजो के रात में 2 खत्म पढ़ना है, पर उहे भी निमाज जे सूरत में, उहे तिलावत भी निमाज जे सूरत में। पो जीजल अम्मा सां कुरान करीम जे वास्ते तिलावत करण जे लाइ बरकातो निमाज नियत कई, अल्लाहु अकबर। निमाज पढ़न जे इरादे सां अलिफ लाम मीम खां वठी कुरान करीम जी तिलावत जारी थी। असां खे ॿुधण जो मौको मिलंदो आहे रमज़ान शरीफ जे महीने में। रमज़ानुल मुबारक जे महीने में हाफ़िज़ सगोरा मुसल्ले ते भी सॼे महीने में 1 खत्म शरीफ पढ़ंदा।
मुसले ते हिकड़ो खत्म पर उन जे बुधण जे लाइ बि कॾहिं कॾहिं हिक ॿिए खे पारतूं कंदा आहिनि सॼो ॾींहुं हलायूं गॾह गाॾा बोरियूं मथे ते हित जो अचो मुला थो पड़े बसी पारा ठीको कयूं आजा ॿिन सी ये वीचारा थकिजी पवंदा मुंहिंजो पंहिंजो मिसाल हो हिकड़े अधे खे वठी आया मस्जिद में हो को ईंदो ई कोन हो अचे बीठो ऐं पोइ कॾहिं सॾु थियो अदा इरफान साईं जो कॾहिं चीचड़े में सॾु कॾहिं घोटकीअ में हाणे उते गुलामियूं ख़त्म दौर केर पड़े व्या के रहजी मुचो अज भला मुसल्ले ते बिही ये कुरान पाक जा खत्म जा सिपारा हिसाब बराबर करे वरी सुबाणे किते अलाह अलाह कंदा हे खबर त का नहीं हे अदो आयो ही अजवा हाने सिफ में बीठो हलंदे नमाज जे दौरान जदे सभने कयो से सजदो ए सजदे में डाढा पियो चे सुबाणे नहीं में सुबाणे नहीं सो आयो माए पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह खत्म कुरान करीम जा थियो बि इए मुजी जीजल अम्मा खातून जन्नत हिक खत्म कुरान पाक जो हिक रकात में पढ़ियो ए बे खत्म जी शुरुआत कई पर रात खुटी वई फजर जी भांग मिली वई सलाम कराए दुआ कए मुजा अल्लाह अज दिल घुरे पई त खत्म पढ़ा पर रात साथ न दिनो वक्त खुटियो करीम रहीम रब एड़ी का हिक रात त वडी करे दिल ठारे कुरान पाक जा खत्म पढ़ी हिकड़ो मिसाल कायम थी चुको आ त तोजे मोजे मथा हिकड़ो हक बनजे थो पियो ऐं कुरान कदीम अल्लाह जो कुरान हादिस नाहे मुझे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ये जमीन आसमान जे ठहण खां धरतिन जे ऐं आसमानी निजाम जे ठहण खां रब्बुल आलमीन जी जात खुद पान 70,000 साल पहरी सूरत यासीन मुबारक जी तिलावत फरमाई जमीन आसमान जे ठहण खां 70,000 साल अगो अल्लाह पान कुरान करीम पे पढ़ियो सूरत यासीन मुबारक हाने धरती आसमान जे ठहण के केतरो टाइम थियो आ इहो वरी असा के उहे बुधाइन था जेके अज फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पढ़ाइन था पिया उन्हनि हिकड़ो तखमीनो लगाए पंहिंजे अंदाज जे मुताबिक हिकड़ो सिलसिलो जोड़ियो आ त जमीन ऐं आसमान जे ठहण के लगभग 13 अरब साल गुजरी 13 अरब साल गुजरिया हन जेके फिजिक्स केमिस्ट्री पढ़ाइन पिया उन्हनि जो चवण आहे बकौल उन्हनि जे 13 अरब साल गुजरण खां अगो रब्बुल आलमीन जी जात सूरत यासीन मुबारक जी तिलावत पे फरमाए त असा जे हबीब असा के हुक्म दिनो त तव्हां पे जडे दुआ घुरो त 3 दिलियूं गड करे पो दुआ कंदा दिलियूं गड करे पो जो दुआ कंदौ त उहा दुआ रद्द न थींदी दुआ कबूल आए को हित असा जे कचहरी में जेके दिलियूं बहु जी सही ज़बान हिक दिल बे हिक न हर इंसान के दिल्ली हिक हुजूर फरमायो त दुआ तडे घुरो जडे 3 दिलियूं गड दिल आहे ही हुक बहुजन हा त बगडिया हा 3 हुजन हा त 3 गडिया हा हुजूर फरमायो त न दिलियूं 3 गडबियूं पो जेका दुआ थींदी उहा दुआ हर हाल में कबूल होंदी हालांकि दिल इंसान के हिक आहे पो जेका दिल इंसान के करीम रब दिनी आ हाने दिल शाहे जेकॾहिं दिल त हिकड़ो डॉक्टर बुधाइंदो गोश्त जो टुकड़ो आ वो हिक डॉक्टर स्पेशल जेको पंहिंजो दिल जो स्पेशल डॉक्टर हुयो उन को पुछो हुयो त हार्ट अटैक छाहे ठाके चवंदा हो त हुन बुधायो हो से कुछ घड़ियों पो अधु मिनट 1.5 मिनट 2 मिनट दिल बीही रहंदी आ पंहिंजे सर्कुलेशन खां इनखे असा अटैक चवंदा हो हालांकि हे त गोश्त जो टुकड़ो आ मुचो से पो कुरान करीम त चेतो खत्म अल्लाहु अला कुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावतु व लहुम अज़ाबुन अज़ीम तमा ता चो त 1.5 मिनट दिल बीहंदी त मरी वेंदो अटैक थी वेंदो कुरान तो चे त सालन जा साल हमेशा असा तवा जे दिल के पियारे कुल्फ हणी छड़ियो तालो लगो पियो आ दिल तवा जी बंदा त पो तवा था चो त 1.5 मिनट बंद थींदी जेरो न रहंदो कुरान तो चे साल गुजरी आ कुल्फ लगो पियो दिल बंदे त घुमंदो बाठियूं दो कटे समझूं तो जे मेडिकल के जे तो तवा दुरुस्त आयो असा उन जी गाल था कयो जेको गोश्त जो टुकड़ो आ जे जो जिस्म सा ताल्लुक आ ए कुरान उन जी गाल कई आ जे जो रूहानियत सा ताल्लुक
हिकड़ो रूहानी कल्ब होंदो आ पो उनखे भी सुकून मिलंदो उन जी हिकड़ी खोराक कहड़ी जे तो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद आहे तवज्जो घणियों दिलियों गॾु थियनि टे दिलियूं साईं पो मुखे दिल हिक पाण फरमाए हिक होजे तुजी दिल बी होजे रात जी दिल कुछ ॻाल्हायो मुखे सेखारियो रात जी दिल हिक दिल तुजी बी वरी रात जी दिल हाणे असां वेठा हूं रात जा जी सही जेड़ो भी तमा जवाब जेको हुक्म कंदो पो बे 38 मार्कूं मिलंदियूं केर भी फैल वेतऊं सब पास आयो तवज्जो कजा हे त डी वा हुजूर इए न फरमायो त डी जी दिल पाण फरमायो त रात जी दिल एक तुजी दिल बी रात जी दिल होजे अदा जे रात के दिल आहे त पो डी के भी आहे ए कुरान करीम जो फैसलो आ जे मु इब्तिदा में शुरुआत में अर्ज कयो में त इंसान जे जिंदगी के अल्लाह टिन हिस्सन में विरायो आ एक बचपन बियो हिस्सो जवानी टियो हिस्सो पीरी कुरान पर त डी जा भी टे हिस्सा हर डी के कुरान करीम जो फैसलो आ एक डी जे हिस्से जो नालो आ सुबह बे हिस्से जो नालो आ मंझंद ऐ टे हिस्से जो नालो शाम इनई सिजमा सुबह भी थींदो इनई सिजमा मंझंद भी थींदी आ इनई सिजमा शाम भी थींदी ऐ कुरान करीम में सुबह जो भी जिक्र आ मंझंद जो भी जिक्र आ त शाम जो भी जिक्र आ रब करीम जी जात नालो खणी सुबह जो भी जिक्र कयो नालो खणी मंझंद जो भी जिक्र कयो आ नालो खणी शाम जो जिक्र भी कयो आ मुस्लमान गौर त कर फरमाए तो वल फजर वल यालिल अशर व शफ़ वल वतर वल लैल इज़ा यसरे ऐ दुनिया वारो बुधो बुधो मां अल्लाह के हिक सुबह जो कसम छाजो कसम सुबह जो वरी किथे इंदो त मंझंद जो कसम आ वरी किथे हुक्म मिलंदो त उथे वेठे शाम जो पंहिंजे रब जे जिक्र खे आबाद रखो हिक हिस्सो आ सुबह बियो मंझंद टियो शाम त रात जा भी टे हिस्सा तरीके सा जे डी जा टे हिस्सा हन त रात जा भी टे हिस्सा हन पो हिकड़ो हिस्सो रात जो बियो हिस्सो हाने दिल केड़े हिस्से में बोलबी रात जी दिल केड़े हिस्से में आ सलमान भा रहमत वारे हबीब फरमायो त रात जी दिल वा असर वारो टाइम आ उन आखिरी हिस्से जो नालो आ असर पो जने असर थींदो आ त अल्लाह जा नेक बाना उथंदा हन तहज्जुद जे नमाज ला उन असर वारे वेल के कुरान करीम पंहिंजे जुमलन सां सिंगारियो फरमाए तो अक़िम सलातल दुलूक शम्स इला गसकिल लैल व कुरानल फजर इन्न कुरानल फजर कान मशहूदा व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा देखो आखिरी हिस्सो आ रात जो उन जो जिक्र कुरान करीम जागो था जो कुर्सी ते वेहण सा जेको ज़हन ठहल वो बे पासे हो हाने मामले दग पंजो वतो जाने गाड़ी हलंदी इनको पासो जेड़ो दग ठहंदो उन सा हलणो पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वमिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूद
उनी वक्त जी गाला जेके रात जी दिल चेबो आ तहज्जुद जो नमाज जो जेको टाइम आ जदे तहज्जुद जे ला अल्लाह जा नेक बाना उठंदा हन वो असुर जो वक्त आहे वो जेको असुर जे वक्त में उठंदो असा जा महबूब मुर्शिद करीम इमामुल आरिफीन हजरत सैयद मोहम्मद राशिद रोजे धनी रज़ी अल्लाह अन्हु संदन जी अजमत जो कुर्बान हिकड़ो मक़बूल मुबारक हो संदन खां बाद संदन जे मसनद मुबारक वेहण वारा हजरत साईं तजर धनी रहमतुल्लाह तआला अलैहि जी ज़ात संदन जी जिंदगी मुबारक जो हिकड़ो मक़बूल मुबारक हजरत पीर साहिब तजर धनी सरकार पंहिंजे जमात मुरीदन खादमन सां गॾु हा हलंदे 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 मजाबा हिक सफ़र जे दौरान रात पइजी वई जॾहिं फजर जो टाइम थियो असुर जो वक्त थियो हिक फकीर खे हुक्म ॾिनो पुट सुबुह जी भांग ॾे फजर जी आज़ान पढ़ जमात सुबुह जी नमाज़ पढ़ंदी पोइ अगते हलंदासे त जमात फकीर हिकड़ो उथियो भांग ॾिने पर उन खां अस्सलातु खैरुम मिनन नौम यो चवण विसरी यही कहन ये न भांग ॾेई छॾी त जमात एतराद कयो फकीर हे छा कई हे सुबुह जी आज़ान आ इने में पढ़बो आ अस्सलातु खैरुम मिनन नौम फकीर जो अदा थकल हो मुखों विसरी विसरियो त भांग ॿियो दफ़ो ॾे छो ॾियां आज़ान आला जो फर्द जे तो बियो दफो कोन ॾींदो मैं जे पो आज़ान जा लफ्ज विसरिया जे तव्हां जे चवण सां न मुंहिंजो महबूब मुर्शिद तजर धणी जो मूंसां गॾु मुर्शिद करीम हुक्म कंदो त भांग ॾींदो मैं न त इते हूंदुसि आख़िर जमात फ्री के भला हिन फकीर भांग ॾिनी पर लफ्ज चया ई कोन थे अल्लाह अकबर मुसलमान भाउ गौर कर कुर्बान खुदा जे दरवेशन आलिमन जे अजमत जे मथा हजरत पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह उन जमात के फरमाइंदा पुट ये लफ्ज जरूरी हन पढ़बा हन हक वाजिब हन पर फकीर को विसरिया त हित तवां जे मथा इन ही आज़ान में इन ही तकबीर सा नमाज पढ़ंदा नहीं दी जमात परेशान थी अबा है उन्हनि खे चओ जेके निंड पिया हुजनि तव्हां सभु जाॻिया वेठा तव्हां में आहे ई कान ये रोजे वारे जी जमात आ असुर थींदो त सुम्हंदा ई कोन्हनि बेहद बख्शिश जा लख बाबा खुलिया जेके जाॻिया तने खे दाज मिलिया तवज्जो हिकड़ो आ इश्क में उथी जागण हिकु असां जी मजबूरी निंड कयो ई कान था बेहद बख्शिश जा लखे बाबा खुलिया जेके जाॻिया तने खे दाज मिलिया तो न तलब कई या इनाम हलिया तो न तलब कई या इनाम हलिया अदा सुते सजण वया कला कान पई अदियूं रात असुरे पखन लाते लई बोली बाझारी कुर्बन वारी कही अदियूं रात असुरे ओ न असुर के जेबो रात जी दिल असुर जो उथो कुरान करीम जे तिलावत सां जुड़ी पओ हिक तुजी दिल हुजे हिक रात जी दिल हुजे भी कुरान करीम जी दिल हुजे अने ट्रे दिलियूं गॾिजी पवंदियूं से कुरान जी दिल हुजूर फरमायो सूरत यासीन मुबारक यानी असुर जो उथी सूरत यासीन मुबारक जी तिलावत कंदे त सूरत यासीन ये कुरान पाक जी दिल असुर या रात जी दिल ऐ तुजी दिल हाज़िर होंदी पो तू हथ खण दे दुआ करदे त रब करीम तो जा बिगड़ल कम बनाए छॾींदो अदा न थियण वारा कम बि थी पवंदा आहिनि त अॼु हिन कचहरीअ जे अंदर असां तव्हां ॿुधण आया हूं सिखण आया हो जे जो तअल्लुक़ ऐं तआरुफ़ इश्तिहार तव्हां जे साम्हूं लॻो पियो आहे हिन में असां खे दावत ॿुधाए थी पई त रहमतल लिल आलमीन मुंहिंजे महबूब आका हुजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत आमद मुबारक हुजूर जे पाक मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो ज़िक्र करणो आहे उन सां जुड़ी पिया हो पोइ अल्लाह जे महबूब जो हिन दुनिया में तशरीफ खणी अचण संदन जी विलादत बासआदत हुजूर जे उन विलादत पाक जूं ॻाल्हियूं करण आमद जूं ॻाल्हियूं करण दुनिया में तशरीफ वठी अचण वो तज़किरो करण ज़िक्र करण उन ते मामलात ते गुफ्तगू करण इन जो नालो आहे मुंहिंजे दिलबर हबीब जो मीलाद
बियो तारफ वरी मिठा ताम पचाए विराइणो हाने थी पियो उर्स मुबारक ऐं वरी सब अचे गॾु थियासे हाने थी पियो जशन जॾहिं दुआऊं घुरंदा थे त पोइ थी पवंदी आ दावत दावत चो उर्स चो मीलाद चो जेड़ो भी तारुफ दियो वो ठही पवंदो आ असा जे नबी जो अचण बेमिसाल आ ऐ मुजाबा तुजी बि विलादत हिन धरती ते जन्म तो तुजो भी थियो अम्मा तुजी बि आहे अम्मा त मुजी बि आहे जमण तुजो बि थियो जमण मुजो बि थियो बार दुनिया ते ईंदा हन पर हिन पाक जात जो जॾहिं अचण पियो थे त कुरान करीम जे तरफ अचो फरमाए तो इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। ये कुरान करीम असा के समझायो ऐ मौजा महबूब मिठा बार दुनिया ते ब्या भी ईंदा पर तवा जे मोकिलण वारो मां अल्लाह आया तवा जी तखलीक मां रब करीम पंहिंजे कुदरत सा पाण फरमाई थमे तवा जे मोकिलण जा रस्ता भी मां अल्लाह ठाया मुजा सुना नबी तवा जे अचण जो हंध मां रब पाण पसंद फरमायो में मक्कातुल मुकर्रम जी मुअज्जम धरती मोहतरम धरती जह धरती जे मथा अवा पंहिंजा कदम मुबारक रखंदा त कदमन मुबारकन जे बरकत सा कुरान फरमाए तो ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐ हबीब जते तुजा कदम मुबारक उते बरकत हुई बरकत मक्को पाक सजो मुअज्जम बणजी वियो उन धरती के जेका इज्जत शरफ मिलियो मुजा हबीब तुझे आमद जे सदके तुझे विलादत जे सदके तुझे मीलाद जे सदके तुझे कदमन मुबारकन जे बरकत जे सदके हबीब तुझी आमद न थे हा त मक्के पाक जो बरकतों दुनिया के कान मिलन हा पर रसूलुल्लाह जो डाडो हजरत अब्दुल मुत्तलिब बुधाए तो जह टेम मुझे महबूब रहमत वारे हबीब जी विलादत थी मुझे घर में हवेली में त मां उन वक्त अल्लाह जे बैत काबतुल्लाह जो तवाफ पे कया छा डिठो में दरूद पढ़तो के बुधाया सल्लल्लाहु कुछ आवाज थी जेतरी जमात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका अब्दुल मुत्तलिब बुधाए तो पंजो अखी डिठो मुशाहिदो अल्लाह जे घर काबे में बैतुल्लाह में ओच तो डिठो में त काबतुल्लाह झूम वरी हलंदो रहो काबतुल्लाह के झूमदो ॾिसी मां परेशान थी में त अल्लाह जो बैत काबतुल्लाह झूमी रहो आ सलमान भा गौर कर फिक्र कर उन झूमण जो एकड़ो अंदाज अजीब हो त मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद विलादत बा सआदत आखिर परेशान थियो में त काबतुल्लाह जे दीवार मां आवाज आई बैतुल्लाह मां मुखे सॾु थियो अब्दुल मुत्तलिब 40 उठ मके में बियारिया थी पोटरो जमंदो त 40 उठ कुही खुदा जे खल्क के खाराईंदो में तो त पोटरो घुरियो पर काबे जो काबो मोहम्मद करीम आयो थी उन जी खुशी थी हले पई पर जमी बुजुर्ग ने बुधायो आ तफसीर मजहरी के पढ़ो सीरत ज़ियाउन नबी के पढ़ो इन तिनी बुजुर्ग ने पर केतरा हवाला दींदा से त बाप हदीसुन जा बनजी पवंदा हैदर करार शेरे खुदा जी अम्मा थी बुधाए त मां अल्लाह जे बैत काबतुल्लाह जो तवाफ पई कया त बचड़े जे अचण जो टाइम थियो हैदर करार जे विलादत जो वक्त थियो परेशान थियो में त घर परे छो आया में पतो तडे पियो काबतुल्लाह जे दीवार मां दरी खुली छा खुली जी दर कोन हो छा काबे के ये दर होयो त दरी शो खुली त दर हो जे हा न अल्लाह अकबर दर बंदा दरी खुली दीवार मा सडु थियो त अंदर अच दरी में हिकमत कहड़ी आ भिटाई साहब के हिंगलाज में जडे सोण थी सामिन जी पंजे महबूब मुर्शिद दिलबर दस्तगीर सरकार के उता जे के सद कया हा तो सडे 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 आखिर इन मोड़ ते बीठो अरसो करे त मीरा शाह मदद थी अचे दिल पर खोल दरी
दरी दर न ये न चे त साईं दर खोल त दर तो होयो पर ॾिठे दर ते त बीठा हन एॾे वञणो ई कोने जाते बीठो हा मीरा शाह मदद थी अज दिल पर खोल दरी न त आहे गाल गरी सवा तोरी सैयदा महबूब मुर्शिद अज दरी खोल त निकरा चवण जो मकसद ही या त दर में मिलंदो दरी भी खुलंदी उहा दरी खुली अम्मा साण बैतुल्लाह में अंदर दाखिल थी त दीवार जे बंद थी उथे जो निशान ही कोन हाने दरी छो खुली दर न खुलियो इहो हिकिड़ो अलग मज़मून आ वडी हिकमत आ इन पासे हलंदासे त गहराई में सिज लही वींदो देखो इनके इते पर के महफूज करे मोटी जो अब्दुल मुत्तलिब साईं बैतुल्लाह अल्लाह जे हबीब जे आमद जे वक्त में खुश थियो बिशारत दिनी मुबारक दिनी है त जे कदे काबतुल्लाह दुनिया के बिशारतू ए मुबारकू दे थो त उन बाबरकत घड़ी तो कुर्बान पो जदे रहमतल लिल आलमीन जी विलादत बासादत मक्कातुल मुकर्रम जे सरजमीन ते अचण जो इए खणी चऊं त बैतुल्लाह के भी इंतजार हो केतरा भी नबी सगोरा धरती ते आया हर नबी जी जिंदगी मुबारक पढ़ो कुरान भरियो पियो आ फरमाए तो तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफअ बअदहुम दरजात कुरान करीम नबी अन रसूलन जो जिंदगी बयान कयो हर नबी हर पैगंबर पंजे पंजे वक्त में पंजे महबूब जे आमद जो गालियों कयो हुजूर जे अचण जो बरकतूं बयान फरमायो त पो महबूब जे आमद जो इंतजार दुनिया के होयो उन्हन मा एक शख्स इंतजार पे कयो किथे मदीने पाक जो शहरा एक यहूदी ओ पंजे पुत्र के सदके पुत्र हेडे त अचो बाबा छा थियो अबा ये मानी खण असा जे खजन जे बाग में एकड़ो गुलाम वठी आयो हा मजदूर आ गुड थो करई पियो ये मानी खणी उने के खाराए अने मानी घरों खणी मदीने पाक जे भिटन मा गुजरंदे गुजरंदे जदे पंजे खजन जे बाग में पातो नजर करे देखड़ो पोड़ो आ पीर सनवा खजी जे वण के टेक दे रोए थो वेठो अखन में गोढ़ा था पिया हलन सोचे त इहो ही आ जेंदे अबे मोकलियो वा त मानी दई अचीस जी जो मानी खणी अचे मथौ बीठो केर आही मुखे अबे मोकलियो वा त मानी दई अचो हा बा अज गभा टुकर इते खाइणा हन इनन टुकरन जे ले त आयो मकसद को बियो आ तू न समझंदे वा मानी वठी रखी खाए कोन पियो केर हो जे जे ले हुजूर फरमायो त सलमान मोजो अहल बैत अहल बैतन में आ अन्या मदीने पाक में शहर में भी कोन आयो आ बाग में पहतो विकामदो खजिया के टेक दहियो वेठो वा रोए थो इंतजार थो करे पियो चवण वारा चवंदा व्या बुधाण वारा बुधाईंदा व्या अल्लाह अकबर हो नौजवान छोकरो पुछे थो चाचा छा नालो दी अबा नाले के शा कंदे मां फारसी आ तू अरब ही तुजी ज़बान अरबी आ मुजी फारसी आ त पो उन वरी नालो ही रखी छजो से चाचो फारसी जदे भी इंदो हो उनके परे खो सडु कंदो चाचा फारसी हलिया है खजू ठाए चाचा फारसी इन खजिए ते चढ़ इन खजिए तो लहो उन जो एकड़ो तखल्लुस एकड़ो तारुफ थी वियो हो तकिया कलाम थी पियो हजरत सलमान से उन खजिए जे बाग में वेही वे मानी गभा टुकर प्या हन नौजवान दिसे तो चाचा आईशा दुख केड़ो थी असा तो सा गड हो जे तो पुत्र मुझे अंदर जे आवाज के तू न समझंदे तो जो कम्मा बाग जे खिदमत सा ओ त कया पियो ओ त कंदो रहंदो में अरे तू परे थी मुखे पंजे मंजिल जो मुसाफिर बणजण दे अखिन में गोढ़ा हा लुड़का सड थो करे हाने हयाती अलैशा हुजूर मुझी पोए वारी कजा हाने हयाती अलैशा हुजूर मुझी पोए वारी कजा राणा शाम खां हलियो हा फलस्तीन खां हलियो हा लबनान खां हलियो हा यरूशलेम जो मंजिलूं तय कंदे 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 विकाम दे मक्के पाक में पातम राणा आखिरी मंजिल मदीनो पाक माको आम बार नाया नवाबन घराने सा ताल्लुक हो रईस घराने सा ताल्लुक हो पर अज फकीर रहना लिबास हा अज जर खरीद गुलाम बणजी खजी के टेक दई रोए थो पिरिय जे प्यार में हाने हयाती अलैशा हुजूर मुझी पोए वारी कजा
हाणे हयाती अलाए छा हुजूर मुझी पोए वारी कजा मुझी पोए वारी कजा का दिलदारी जा मुझे पोए वारी कजा हाणे हयाती अलाए हुजूर मुझी पोए वारी ती अलाए छा हुजूर मुझी पोए वारी अदा बाहरिया पे बुधो पिया ओट अड़ आए इने पर्दन खे न ॾिसजो हाणे हयाती अलाए छा हुजूर मुझी पोए वारी कजा मुझी पोए वारी कजा मुझी पोए वारी कजा का दिलदारी जा मुझे पोए वारी कजा हाणे हयाती हुजूर मुझी पोए वारी कजा तू न गंढी तबियो केर गंढी दो अला अता तू न ढकी तबियो केर ढकी दो अला ऐ उघाड़े कसूर मुझी पोए वारी कजा मुझे पोए वारी कजा का दिलदारी जा मुझी पोए चाचा फारसी डाढो को दुखायल हुई हाणे मानी खाओ भला को कम हो जाई त वो बि दसे शहर में दुकान ओडयन हित कोनन मार्केट होडे या छा वठी चा तो जे ले पुत्र बस एडे शहर दे मा अग में न लंदो में मुजो कोई कम कोने हित टिकंदो में पर बुद्धो तवा जे शहर में को बाहरियो मेहमान अचे त मुखे बुधाए इंतजार आ कहे मेहमान जे अचण जो चे हा चाचा दसी तुम पो रोजानो जेको भी मेहमान इंदो हो वो नौजवान नंडड़ो हजरत सलमान वट इंदो हो चाचा फारसी अज मेहमान आयो आ कम छने दिसण इंदो हो वो मदीने पाक जे घिटन मा गुजरंदे गुजरंदे जदे उते पहुंचंदो हो दिसंदो हो चवंदो हो अदा अल्हम्दुलिल्लाह तवा जो मेहमान आ पर मुजो पंधु अञा अगते जो इंतजार मुखे कोने कई मेहमान मदीने में आया कई या दिसी हलियो विंदो हो खजन जे बाग में पियो सिकंदो रहो दिसंदो रहो अल्लाह अकबर मुसलमान भाव जदे मुझे महबूब जी आमद मदीने पाक में थी जदे सरकार मक्के पाक मा हिजरत करे मदीने पाक में तशरीफ वठी आया मदीने पाक जा सब अंसार गॾिजिया उन वक्त में नंढड़ा बार भी निकरी आया मदीने पाक जो औरतों बि जबलन ते भी हुजूर जे आमद जो निसारो निसन पयूं जदे सजो गोठो गड थियो हेन नंढड़े छोकरे डिठो चाचो फारसी पुछंदो वा मेहमान अचे त बुधा लगे तो त हे उहो ही मेहमान आयो पहिरो दफो आ पर सजो गोठो गड थियो बस डुक भरिए रोड भरिए डुकंदे डुकंदे डोड़ंदे डोड़ंदे खजन जे बाग का परे सड तो करे ओ चाचा फारसी हलिया छा थियो ओ चाचा फारसी अचो अज वडी खबर थो तो के बुधाया केड़ी खबर जे जे लाए रोंदो जे जे ने सिकंदो ही जे जे ने पंध पियो पुछंदो ही जे जे ने कांग पियो उडारींदो ही रात बि रात दीह बि दीह अदा शमो बारींदे रात बिरह पाखू फुटियो मोटी अच में धिरा राणा कारण रब्बा तुझी तांग तलबा कांग उडायम काग जा आका कई सिक में सिज उभरिया कई रोंदे रातियों गुजरी वयो हलंदे हलंदे न मोड़ ते बीठो आया बुधाए तो चाचा फारसी लगे तो तुझो कम बणजी जो अज वो मेहमान मदीने पाक में अची वियो आ ओ चाचा फारसी जे जे ले रोई परेशान अज पहुंची चुको थी जे तो तोखे किए खबर पे त उहो अचियो जे इए पतो पियो जो असा जे गोठ में बहिकड़ियों बिरादरियों विढ़ंदियों हो उन जो झेड़ो हो जंगी फसाद कई मासूम बार यतीम थी विया कई औरतों बेवा थियो मेड़ियों खयूं से मिलथू कयूं से न ठही न ठया एकड़ो बनु औस कबीलो यो बनु खजरज कबीलो ये बई कबीला पान में विढ़ंद रहा पर अज असा जे गोठ में एकड़ो कुरैशी हाशमी मेहमान आयो आ जिए जो पतो बई कबीला उनन जा सरदार हुजूर जे आडो वेठा इए ठही आ जण विड़लई
देखे ए विजा दिनऊ न ए विजा वतो न गालियूं थियूं न फैसलो थियो न ज़मानतूं थियूं बस सब अचे वेठा पतंगन पहो कयो मिड़िया मथे मचा अदा पसी लहसन लिचिया सड़िया मथे सच्चा पोसंदा गिचियुन गच्चा कुल वेचारन विञाया इहा ॻाल्हि ॿुधाए त बनू खज़रज ऐं औस अॼु पाण में ठही आ बीठो खजीअ ते मथे हो खजीअ जूं खारकुन जे हिसाब सां कम पियो करे उहा कुहाड़ी हथ में किरी पई ॾकी 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 हेठि लथो ओ पुट इन्ही जवान जो इंतज़ार हो जंहिंजे ने सिकंदो हुयो हाणे एतिरी इजाज़त मिले त पिरीअ जी ज़ियारत कयां हज़रत सलमान वॾी उमिरि जो पीर सन आ उतां बाग मां निकिरी पियो हलंदे हलंदे जॾहिं मदीने पाक जे घिटनि में पातो वतुहा जे चेहरे मुबारक के ॾिठे त थकुई लई दिल जाए थी प्यार मिलियो प्रीत मिली पो जडे महबूब जे मथा ईमान आंदे यो बिकड़ो वडो अजीब मजमून आ पो हिन वेचारे जी जिंदगी ही जर खरीद विकाणल हो यहूदी वट कम कंदो हो खजन जे बाग में चौथे नी पंजे नी अठे नी दरबार रिसालत में हाजिर थींदो हो पर सिकंदो हो एकड़े रिहाड़े अर्ज तो करे मुजा महबूब मिठा मां हित त अचा पियो पर मालिक यहूदिया जालिमा उन वट विकाणल आया साईं ॾाढी सिक लगन अमा जडे बाहर निकरो सांगे सा कदे हिक दफो त मुझे मथा करम करे उते ही ज़ियारत करायो त तव्हां बि अचो न खजन जे बाग में वो हिकड़े दिहाड़े मुजा महबूब पाण उन जे ज़ियारत कराइण जे लाइ खजन जे बाग ने हुजूर तशरीफ फरमा था खजन जे बाग में वेहंदो हो सिकंदो हो अची जे हेकार मुंह सारी दे सुपरी त पेरे धरिया पिमड़ियो हंध विछाया वार साजन सब जमार गोली थी त गुज़ारिया अर्ज कंदो हो मुझा सोना हबीब कदे त अचो खजन जे बाग में मेहरबान थी मुखे दर ते दीदार करायो ज़ियारत करायो तो दिल थदी थी पवंदी कहे सांगे सा लड़ी का घड़ी घड़ी खन घारे वञो आका कहे सांगे सा लड़ी का घड़ी घड़ी खन घारे वञो घड़ी खन घारे वञो मोहने खारे वञो घड़ी खन हुज कोने सीड़ जी मोड़े भले नाचो पर चीचड़े में त अचो बाकी गाड़ को पंध तो कोने बस पो फिकी चाहे जो अध कोप तैयार पियो हुंदो पो पियंदा तवा हलिया वञो सांगे सा आया अदा घरों निकरंदा हूं मिंट तोरे कांटे में पुठियों छा थो थे वो अल्लाह बेहतर कंदो कहे सांगे सा लड़ी का घड़ी घारे वञो मोहने खारे वञो घड़ी खन घारे वञो त हज़रत सलमान पंहिंजे खजन जे बाग में कम कंदे 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 पतो तड़े पियो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रहमत वारा हबीब मथा जे बीठा जिया जो ॾिठे दिल ठरी पई हथ अध वधा बदियो बीठो वा सजण सामू आका मेहरबानी कर महबूब जा बचड़ा अचन था सब उठी था बिहूं पर जहवट खुद हबीब पाण अचे रहमत वारो नबी मेहमान थे कचहरी जी कैफियत छा हुंदी उठी बीठो सजण सामू आओ त ॾिसी लाया दुखड़ा जान तुझे जी खे लगे न को सोवा सदा तो मऊसाओ अचे अतुर अमीर जो ऐ मोजा महबूब मिठा तमा जो लख मेहरबानियों जरे दीदार जो ज़ियारत थी हथड़ा बदी चे तो शुक्र गजा सुपरी
जियरे जान बयार वेठे जिन जे वट में किरोड़े थया करार हाणे धनी न कर धार पारो तिन पिरन खां। हुजूर फरमायो सलमान घबराए न दुखन जा ॾींहं थोरड़ा हने कुछ ॾींहंनि खां पोइ तू हमेशा असां सां गॾु हूंदे हेॾे वरी तू ईंदे ई कान पोइ ईंदो हो वेहंदो। हिकिड़े ॾिहाड़े हुजूर फरमायो सलमान हाणे तू पंहिंजी वञी कीमत कराए मुल्क कराए असां तोखे ख़रीद कंदासीं। तू मुसाफिर आ तू एतिरा पैसा कॾहिं कमाईंदे जॾहिं तुंहिंजो मुल्क पूरो थिए। हा सही छोकरे के वन पाजे अबे के मोकिल चाचा फारसी अबे में केड़ो कम थी मानी चई त मां ॾियां चाहे चई त करे अचां जे वरी को शहर में कम थी त वठी हलाए के तो अबे के वठी आ जॾहिं अबो अचे वेठो चेदा मुल्क कर पैसा वठ जिंद छॾ हुन जो हेड़ो गुलाम मिलंदो ई कान। अरबन जो उसूल हो हिकिड़ो दस्तूर ठहियल हो जॾहिं बि हो पंहिंजी बहा ॾे त उन वक़्तु उनखे आज़ाद करण जो हक़ बुनियादी उसूलनि में शामिल उनखे आज़ादी बि ॾियणी पई पए। सोचे त मुल्क अहिड़ो क्या जो ॾई न सघे जिंदू ही न छुटे चे हा बा तू आजाद थींदे पर मुल्क केड़ो कंदे चे तो ही बनी थी मुंजी सामू 4 जरे बखनवा एकड़वा अध जरे बा वेसो जेका बि आहे या टुकरी जी बनी सिधी कर इते खजू पोखे ओए जडे खजू खारबू झलन तू भी खाओ मां भी खावा एक गाल इया बी गाल थी त एक पाव सोन वो भी दई वजो जेको मां दिनो होयो तू आजाद ठीक आ बाबा तुजी मर्जी हने इयो मुल्ल थियो जडे दरबार रिसालत में अचे वेठो मुझे रहमत वारे हबीब फरमाया सलमान कर खबर कीमत थी जैसे कीमत एड़ी थी आ जो उम्र खजन में गुजरी हुई न मिलंदी केड़ो मुल्ल थियो दी गाल त करे ओ मुजा साईं मुजो मुल्ल कयो थे ते जेका जमीन जी टुकरी सीधी पया कोई न के वाटर बि कोन्हई आब पाछी सिस्टम बि कोन्हई पानी जो निजाम बि कोने इते खजू पोख जडे खारकू जलन पाव सोन ओ आजाद हुजूर फरमाया मुबारक थी सुबाने तू असा वट साई सुबाने 10 सालन में खजी फर झली दी जे कुरान को न पढ़ियो थी छा व हुजी इलैक बिजिज़िन नखलत तुसाक़त अलैक रुतबन जनिया त समझन कोन था कुरान पढ़ियो ही कोन था खुदा जे खल्क के डिवाटे ते बिहारे छड़ियो थी पढ़ियो था पढ़ने कढ़न कीन कुलूब में पाना डोह चढ़न वर कवरों इन जेतरा। हजरत मरियम सगोरी जी जिंदगी मुबारक पढ़ो ईसा अलैहि सलाम जी आमद थी सुकल बुंड खजी जो बचड़े जो अचण थियो अल्लाह से फरमाए व हुजी इलै कर खची जो सुकल बुंड हो देखो ये हथ जो ड्रिगो के त हथ मुबारक होते पहतो भी कोन सुकल बुंड साओ थी खारकू जलिए छणन पे हुकुम थियो कुली वशरबी खारकू खा काडे सुकल बुंड न बनी में पोखे न मुंदही न उन में खारकुन में को न रुपयो न मौसम ही अध मिनट में न गुजरियो खारकू छणन पयो। हुजूर फरमाया सलमान ईसा नबी जी अमर जे लाए जे सुकल बुंड खारकू दीदो तो सलमान को निधन को तो जाहू तू असा जो है जेको असा जे दर ते पहुंचंदो आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। अदा जे करे सलमान जी मुकद्दर चमके पई त पो चीचड़े वारा अज तुजी भी किस्मत चमकी पईया अज अचो अञा कुछ घड़ियों बाकी अथी अदा खुली किसे मत गरीबन जी मिठा खुली किसे मत गरीबन जी मक्के में मीरो आयो आ खुली किसे मत गरीबन जी मक्के में मीरो आयो आ थियो रोशन जग सारो खुदा जो नूर आयो आ खुली किसे मत गरीबन जी अदा खुली किसे
मत गरीबन जी मक्के में मीरो आयो मिठा खुली किसे मत गरीबन जी अदा खुली किसे मत गरीबन जी आहे तवज्जो एक कलाक जो इरादो पर कलाक खां कम अगते कुछ निकरियो माफ कजो टाइम कीमती अदा खुली किसे मत गरीबन जी मक्के में मीरो आयो मिठा खुली किसे मत गरीबन जी मक्के में मीरो आयो थियो रोछल जगो सारो खुदा जो नूरो आयो खुली किसे मत गरीबन जी आला हजरत से मेरे हिंदुस्तान में वरी पंजो अंदाज चेतो सुना है आप हरे आशिक के घर तशरी बुलाते हैं अका सुना है आप हरे आशिक के घर तशरी बुलाते हैं मेरे घर में भी हो जाए मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह उस्ताद मीर से तवा तक हा कयो बाकी चीचड़े वाला भाई आगे ठया बैठा हने सुनना है आप हरे आशिक के घर तशरी बुलाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह सुना है आप हरे आशिक महबूब फरमायो असहाबन के जे वट जेतिरियूं खजूं झतूं सुबुह ते पटे बनी ते पाचो ते छातो थे पाण फरमाए सलमान के आजाद कराइणो आ महबूब वे खजूं खणी झतूं खणी उते पाता अवानन के लायो हुजूर फरमाए खड्डा तवा खणो हथ मुबारक मुंजाओ खजी हेठ न लाहे तव्हां लाहींदो त 10 सालन खां पोइ फरंदी पर जेते हथ मुबारक हबीब जा हथन मुबारकन सां लाहींदासीं त अध मिंट गुजरियो पाण करीम अलैहिस्सलाम वा खजी पंहिंजे हथन मुबारकन सां लाहे मिट्टी ॾेई उनखे पाणी ॾेई ॿी खजी पोखण पिया वञनि त हीअ पोई खारकू पई झले एतरी थींदी पई वञे हेॾां पोखींदा होॾां फिरिया होॾां फिरी हेॾे यहूदीअ जो ॾिठो त बाग अध मिंट में सॼो तयार छा थियो अकुल कम करे न पियो सघे मुझे रहमत वारे हबीब जे कमालात मौजज़ात तो कुर्बान वञा असां जो नबी हयातुन नबिया असां जो नबी मेहरबान नबिया अज भी तुझे मुझे मथा करम जो कतरा तो किथे भी हुजो फर में जबलन में पहाड़न में ओभर में ओलह में उत्तर दखण में पिरीअ जी निगाहे करम तो असां सां गड्डा अज भी हुजूर जे सदके जग हले थो त मुसलमान गौर कर महबूब जे मीलाद सां जुड़ी पियो आ रसूल जे जिक्र सा जुड़ी पियो विलादत जूं गालियूं ॿुधूं पिया त उनी अमर तो कुर्बान वञा जे जीजल अमर खां गोठ जा माण्हू पुछन पिया दी रात ॿुधो से तो जी झोली पिंगो लुडी पियो छा ॼाओ थी जे सॼे गोठ के ॾसियो त वरी तव्हां बि साॻी ॻाल्हि तॾहिं चयो मां त धीउ न को पुट बिन धीउ बिन जे ख़रज मिनी नूर मुखे नूर मिलियो आ मुझे घर में नूर चमकियो जे अचण सा सजो जहान चमकी पियो आ अज भी चमके थो ए कयामत जे ॾींह में जे कदे जग छुटंदो त सदके रसूलुल्लाह जे छुटंदो हुजूर जॾहिं पाण बीहंदा त पोइ सांग बि सौला थी पवंदा उन रहमत वारे हबीब जे मीलाद जी महफिल उम्मीद था कयूं त रब करीम मुंहिंजा में कबूल ऐ मंजूर फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम व आखिर दअवाना अनिल हम्द।